नेक्स्ट चला बाबा डॉक्टर खेरा छा थियो पेट में सूर आहे कॾहिं गोॾिया बाबा सुबुह पियो छा खाधो चांवर खाया चांवर सां गॾु छा खाधो बाबा चांवर सां गॾु पटाटा हुया आलू त न हुया न पटाटा पान साईं वट सुका आहिनि या सावा आहिनि आला आहिनि हाणे तव्हांजो इलाजु कयूं था हा बसि हाणे जे बचूं त सुभाणे तव्हां अचिजो जी बाक़ी जेको आहे सो हिन मां 4 वज़न न पियो जी महिल इंशाल्लाह मरी वेंदो हा ऐसा ना तूं ही पी जा नेक्स्ट अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम यार काथे हुई बटन दियन जो वडी सा वेत मजबूरियों ने ॾाढी परेशानियों ने अच्छा बस इहो हाल तो तव्हांखे ॼाणायां जी जी बस इहा मसलो मूंखे ख़बर पई कल्ह अच्छा डॉक्टर वटि मसलो सॼो हल थी सॼो हल हिते डॉक्टर वटि थी ता मसलो मां ॿुधायो वञा इंशाल्लाह ला। तव्हांजो कम थी वेंदो मां त भले ॿ टे रुपया लॻनि ख़र्च करिणो आहे जी कंदा ज़रूरु हुकुम कर कंदा बाबा हुकुम कर पर ॿिजो सही दवा हुकुम कर मूंखे ख़बर पई आहे ॿारनि जी दवा तव्हां वटि हा वारनि जी दवा आहे आहे तो तव्हांजो इलाज थींदो बाक़ाइदा तव्हांजो इलाज कयूं था हा ॾिसो ने हे ॾिसजा हे वार ईअं फटिजी था अचनि हे त दफ़ा चट्टू थी वियो चट चट सफ़ा ख़तम थी वियो सफ़ा ख़तम थी विया आहिनि वार डॉक्टर साहब तव्हां पैसनि जो टेंशन न कजो पैसा मां कंटिन्यू मिलंदा पैसा मिलंदा पैसा तव्हां ॾिजो जेको आहे सो कम सही आहे तव्हां इलाज सही आहे हाणे हीअं करे हा सुबुह जो 4 समोसा 7 4 में निमक पारा हा ऐं जेको आहे सो मिर्चाई 4 पकोड़ा हा इहो सुबुह सुबुह जो निराणे तोखे खाइणा आहिनि उहे शाम जो कढणा आहिनि सम्झी तुंहिंजो इलाजु इहो ई आहे बाबा साईं तुंहिंजो इलाजु इहो ई न डॉक्टर सही ॿुधायो पैसा मां भरियांव थो ॾियांव थो मूंखे हिकिड़े तुंहिंजो इलाजु बाबा इहो ई आहे डॉक्टर न हुन मूंखे ॿियो लफ़्ज़ चया न पकोड़नि जो न हुयो उहो ॿिए अंदरां चयो ऐं तेल आहे हा हे तेल आहे इहो तव्हां मथे खे 3 चकर हणी 3 चकर ॾाढी मालिश करे ॾाढी मालिश इंशाल्लाह वार हिकु न हूंदो पोइ हिन जी फीस तव्हां हे सरकारी सरकारी आहे मूंखे त ॿिए त फीस वठे थो न न सरकारी आहे बाबा सरकारी आहे। हा पक्का इंशाल्लाह वार ई न हूंदो तव्हां हा न हूंदो बाबा न, इहा इलाज कीअं हूंदा तुंहिंजी परेशानी छा आहे न तव्हां चओ न हूंदो तव्हांजी परेशानी वार आहिनि न हा ॿारनि न वार हूंदा न परेशानी तव्हां हलो हा नेक्स्ट अरे वालो डॉक्टर को आए हाँ हाँ बाबा अचो डॉक्टर अचो बाबा अचो अचो मारो कर वे ही न दो सका छा थियो आहे बाबा छा थियो आहे तूं कुत्ते गोत कोई मेरा लचड़ायो थे जंग करे गोत न दिनो मां जंग खा थई हां पाजो मती न कल्या मखियो में दियो अबा जंग में तुझे में आहे छा जो कुत्ते च कयो थई बेत दिसे तो रत ठमे कोने रत तो भाई ही कोन दी तो में तो ए कोने तो कुत्तो बचो फत के त भयो खेल काने ठो मार से पोआरे कुत्तो न मारे भी तो नहीं छोरा ने कोने मोने मोटे सर तो मने मारो कर हाने तुझे इलाज कयूं था त करी हाने यो थोड़ो हेरी जगह ओरे कयो जंग के सुनाई परी को इलाज करे सही आ तुझे इलाज कयूं था थोड़ो ओ मक्खी हो जीवी दी ये न कर आए त धप तोखे भी तो में भी घणी आ उन को वधिक धप उन्हें गाल की चटे दे इलाज कर जल्दी कर देर न कर ठीक आ ता इलाज कयूं था का गाली ना ता थोड़ो ओरे जंग ओरे कयो जंग कदो केड़ी जगह जा रे चक्कू के जे बात में नहीं ना चक्कू अरे डकरी जगह में यार हाने उतरो जखणी मुखे खबर कोन पवंदी आ बाकी जे पासो तुजो हां कुते चक्कू भरो है तू घणा आया चक्कर वनो जमल टुपियो हां ओने मला वटो मार अच्छा वटो मार वरी दो चक्कू मुखे चक्कू न कुत्तो मुश्किल बचो
मूंखे कुते जी परेशानी अरे तो कुत्ते के लॻिया अरे मुंहिंजो सिर रोई बाबा साईं तो में जेतिरी धप आहे मां अलाए कीअं थो बर्दाश्त कयां थो घणा पैसा वठंदे ॻाल्हि कर मूंखे जल्दी कर ठीक कर हाणे जो हाणे सफ़ा कुतो अरे मूंखे अपो मारी तो नहीं मट खाई जो तो वञी मूंखे वारो कर डॉक्टर बाबा सही आहे तुंहिंजो इलाज कयूं था को मसलो ई न आहे तुंहिंजो इलाज कयूं था अरे कुतो मरी अरे छा थियो आहे बाबा छा थियो आहे अलाए केरे लुसियो ने कुते के चकोड़ा कुतो ना बाबा अरे परे 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 अदान हो फिर हुन इंसान जे बचड़े जो इलाज साईं इन को वधिक है वफादार आ तो हिन के ॾिसे त वारो अच्छा, हिन- डॉक्टर मूंखे ॾिस तू हुन खे पहिरियों ॾिसो यार परे थी ए कुते जो हां त दोल हे त अरे भले इंसान के ॾिसो हेॾे यार इंसान परे थी इंसान साईं यार, यार साईं वारो कुते करे नाले ज़ुल्म थियल आहे अप्पो। केते चकवायूं अथई अरे बहुत ज़ुल्म थियो आ हे कुतो आहे वो साईं हिन के कुते के सफा कुते हिन के नालो मेरो एके पकड़ी आयो आ डॉक्टर वारो कर मुंहिंजो सिर हिन सां ज़ुल्म कंहिं कयो आहे इन लूसिया अरे वो भी और देखो तो मुके लूसी नु कुटी भी न तू आ लूसी है सब हाणे कुते जो इलाज पहिरियों कयूं माना हुन खे छॾियो उनके छॾ बाबा उनको वधिक है वफादार न हो बि छोकिरो ॿुधण आहे त वॾो वफ़ादार आहे न कोने वफादार न कुते जी जाइ न आहे मां चवां थो कुते जी जाइ न आहे एॾो वफ़ादार माण्हू आहे साईं हिनको वधिक माण्हू न वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पिया कनि त हे वॾो वफ़ादार माण्हू आहे। बाबा हिन जो इलाज कर तू वारो कर न हिन कुते खे तव्हां छॾियो पर माण्हू कुते खे छॾियो बाबा साईं मां वरी अचां थो अरे हाणे ॾुखी वे हाणे तुंहिंजो इलाज जेको आहे असां कयूं था कुतो असां हेॾो कराए थो क़ीमती कुतो असां मोटायो आहे ॿुधी नी हाणे पहिरियों इलाज तुंहिंजो थींदो सो हलो तव्हां हाणे कन में सूर वधंदो तो वञे तव्हां हलो अंदरि तव्हांजो इलाज कबो बाबा हलो अंदरि हलो